अल अज़ीज़िया केस में मियाँ साहब खे मिलियल सज़ा ई मुअतल करे छॾी आहे। हू रोटेशन समरी में यानी काबीना जी तकड़ सर्कुलर कयो अथनि, यानी समरी मूव थी आहे। जी हाँ। त वज़ीरनि खे घुराइण जी ज़हमत न थी आहे। काबीना जेको आहे पंजाब हुकूमत मियाँ साहब जी जॾहिं ख़तमु करे छॾी, मुअतली करे छॾी सज़ा, त छो कई? जॾहिं खेसि हर अदालत मां, अल्लाह जो एहसान आहे त हर अदालत मां हुनखे जेको आहे उहो रिलीफ मिले पियो सुकून सां, चाहे हेठि ख़ुसूसी अदालत हुजे, चाहे हाई कोर्ट हुजे। नैब पाण गॾु गॾु हले पई मियाँ साहब जे ते ऐं चए पई त असां मियाँ साहब बसि हुनजे हक़ में दलील पई ॾे। जी असांखे खपे ई न। त पोइ हीउ एॾो जेको आहे ब्लेटेंट, एॾो मतिलबु बिल्कुलु हाणे लफ़्ज़ मुनासिबु न आहे, ऐं कीअं इस्तेमालु कयां, एतिरो ओपन करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? त हींअर पंजाब हुकूमत बि मियाँ नवाज़ शरीफ़ जी आहे, फेडरल हुकूमत बि मियाँ नवाज़ शरीफ़ जी आहे। इहो एतिरो सभिनी खे ख़बर आहे, पर सफ़ा चादर छो पिया लाहियूं? हिकिड़ो थोरो त को भरम रहण ॾियनि न। जी भई जॾहिं अदालतनि मां रिलीफ न मिली रहियो हुजे हा, या को अहिड़ो ख़दशो हुजे हा त मतां मियाँ साहब जी ज़मानत में, मियाँ साहब जी वारंट ख़तमु थियण में, इन में को मतां कोर्टनि मां को तकलीफ़ दरपेश अचे, तंहिंजे करे सज़ा ई मुअतल करे छॾिजे पंजाब हुकूमत, त उहो त चलो हिकिड़ी ॻाल्हि वरी बि सम्झ में अचे। जॾहिं अदालतनि मां ई मियाँ साहब खे रिलीफ मिले पियो त पंजाब हुकूमत सज़ा छो मुअतल कई आहे? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वजह इहा आहे त अगरि कंहिंखे रूह ज़मीन पाकिस्तान ते, पाकिस्तान जी सरज़मीन ते कंहिं गोशे कुंड में वेठल माण्हू खे अगरि को टके जो बि शक आहे, शक हुयो, यस, त मियाँ साहब फेवरेट न आहे। जी हाँ। ही निगरां हुकूमतूं मियाँ साहब जी फेवर न पियूं कनि, इदारा मियाँ साहब जी फेवर न पियूं कनि, त उहो शक बि हुनजो दूरि थी वञे। न त तव्हां मूंखे लॉजिक सम्झायो। भाई इहो हिकिड़ी बहस हली त मियाँ साहब जेको आहे कि घुरिजे इहो आहे त पहिरीं जॾहिं जलावतन थी लथो त भला जेल हलियो वञे हा, हिकिड़े ॿिनि ॾींहंनि लाइ अदालतनि मां रिलीफ वठी, पोइ जलसो करे हा, सभु कुझु करे वठे हा। चलो उहो न कयो मियाँ साहब। मियाँ साहब खे जहाज़ मां लथो ई कोन हो त हुनखे रिलीफ मिली वियो अदालतनि मां। जी हाँ। लहण खां पोइ जलसो कई, पंहिंजे सुकून सां जाती उमिरा हितां हुतां चकर ॾेई घर वारा आयो, वरी हर अदालत मां खेसि रिलीफ पियो मिले। जी हाँ। वारंट मुअतल था थियनि, वारंट मुअतल पिया थियनि, हुनजी इश्तिहारी वारो स्टेटस ख़तमु पियो थिए, हाई कोर्ट मां अचे, त पोइ हुनजी सज़ा मुअतल छो कयो? जी हाँ। सो बाक़ी ॾिसो न असांजा इदारा कीअं एक्सपोज थियनि था। एग्जैक्टली पाण ई मतिलबु हाणे तव्हां मूंखे सम्झायो त अॼु हाई कोर्ट बार बार पुछे पई नैब वारे खां, वकील खां, त भई तव्हां मियाँ नवाज़ शरीफ़ खे गिरफ़्तार करणु चाहियो था? न। अदालत सॻोरी वरी पुछियो हुनखां, वकील खां, जी हाँ। त हुन चयो त न न। बाक़ी मतिलबु मथे ते हल्फ़ खणी रुगो न चई त मतिलबु हू नैब वारा वीचारा चवनि पिया असांजी जुरत, एग्जैक्टली असां में हिमत, ॿिए लफ़्ज़नि में जो असीं मियाँ साहब खे गिरफ़्तार कयो। त मूंखे सम्झायो त जेको जज साहब चयो भई यार 5 साल खां पोइ हिते आउं मोटी आयो आहिनि नैब जी कोर्टनि में, नैब जे केस में। नैब जे हिन केस खे ॿुधां पियो मियाँ नवाज़ शरीफ़ वारे खे, त अॻु में उहा जेका नैब हुई इहा साॻी हुई। त आउं इहो चवां थो त ॾिसो हीउ इदारा जेको असांजे मुल्क में पहिरियों दफ़ो न पियो थिए ऐं न ई आख़िरी दफ़ो थिए पियो, त असांजो जेको जुडिशल सिस्टम आहे ऐं असांजा जेके इदारा आहिनि उहे कीअं धुर थी बीहनि था। जुडिशल सिस्टम, जुडिशरी लाइ न पियो चवां, त ज़ाहिर जुडिशरी छा कंदी? त जॾहिं नैब जे केस दाख़िल कयो आहे, पुलिस जे केस दाख़िल कयो आहे, उहे चवंदा न न तव्हां भले ज़मानत ॾियो, असांखे एतिराज़ु न आहे, त ज़ाहिर अदालत छा ज़ोरी त कोन ॿधंदी कंहिंखे, ज़ाहिर। लेकिन छा तमाशो आहे त भाई पोइ तव्हां जेके मियाँ नवाज़ शरीफ़ जो टाइम ज़ाया कयो, यानी 5 साल 4 साल जेको तव्हां सज़ाऊं उनखे केस दाख़िल कयो, हुनखे सज़ाऊं ॾिनो, उहो मियाँ नवाज़ शरीफ़ जा 5-6 साल किथे वेंदा? हिन मुल्क जा जेके लखे रुपया ख़र्च थिया उहो कहिड़े खाते में वेंदा? सी ऐं हिननि इदारनि ते सुभाणे जी साख छा आहे? अॼु जिन्हनि जे ख़िलाफ़ु कनि पिया ही नैब ऐं ही ॿिया इदारा, वरी 2-3 सालनि खां पोइ पाण इहो लका वरी वर्जा कंदासीं। एग्जैक्टली। ऐं पाण ॾिसंदासीं त अॼु जिन्हनि जे ख़िलाफ़ु थिए पियो, जी हाँ, वक़्तु मटिबो त उन्हनि सां गॾु वरी वञी नैब वरी बीहंदी। जीअं अॼु टीवीअनि ते मीडिया ते पाबंदी आहे त क़ासिम जे अब्बा जो नालो न खणणो, अॼु खां साल ॾेढ पहिरीं नवाज़ शरीफ़ जो नालो खणण ते पाबंदी हुई। जी हाँ। पर वक़्तु कीअं मटियो त नवाज़ शरीफ़ जी
लाइव तकरीरूं सभिनी टीवी ॾेखारियूं सज़ा याफ़्ता उन्हनि हूंदे बावजूदु सज़ा याफ़्ता हुजण जे बावजूदि हीअ त ख़ुदि लॉ में न आहे त तव्हां सज़ा याफ़्ता माण्हू जी हिकिड़ी ॾेखारियो तकरीरूं पर असांखे कंहिं न झलियो त हीअ जेको तमाशो आहे दिस एक्चुअली प्रूव्स नथिंग ठीकु आहे हीअ फ़र्दनि जो गेम त ठीकु आहे अॼु मियां नवाज़ शरीफ़ आहे कासिम जो अब्बा आहे सुभाणे को ॿियो हूंदो वरी को टियों हूंदो पर बेसिकली इदारनि जा जेके असांजा इंस्टीट्यूशन्स आहिनि ऐं असां वटि जेको लीगल सिस्टम आहे ऐं असां वटि जेको एहतिसाब जो ड्रामो आहे या अकाउंटेबिलिटी जो जेको ड्रामो आहे हीअ सभु बिल्कुलु हमाम में जी हा चिटा थी बीहनि था जी हा जी हा त ही सिर्फ़ु हिकिड़ो पर्सनल पॉलिटिकल वेंडेटा ऐं पॉलिटिकल एजेंडास ते शयूं थींदियूं आहिनि जॾहिं साॻियो फ़र्द गद्दार मां मुहबुल वतन थी वञे थो ऐं वरी मुहबुल वतन मां गद्दार थियो वञे ऐं वरी त इंट्रस्टिंग आहे लेकिन इनमें को आऊं त हिन में मूंखे न को कावड़ अचे थी न को चिड़ लॻे थी बिकॉज हीउ लका को पहिरियों दफ़ो कोन था ॾिसूं अॻु में बि कई दफ़ो ॾिठो आहे ऐं इहो ई तव्हां ऐं मूंखे त अहिड़ी का उमेदु न आहे त आईंदा न ॾिसंदासीं आईंदा बि ॾिसंदा रहंदासीं